सभिनी खां अॻु में जॾहिं बि का मैयत गुज़ारे वेंदी आहे त उन जो कफन दफन उन जी प्रॉपर्टी उन जी मिल्कियत में करणो आहे। आम रूटीन में ईअं थींदो आहे। मैयत जे फौत थियण खां बाद में उन जे जायदाद मंझां उन जो कफन कबो, उन जे दफन जो इंतजाम कबो ऐं उन खां बाद में सभिनी खां अॻु में मैयत जो कर्ज़ो लाहिबो। सभिनी खां अॻु में मैयत जो कर्ज़ लाहिबो, चाहे वारिसन जे लाइ हिकिड़ो रुपयो बि बचे या न बचे या बाद जी ॻाल्हि आहे। सभिनी खां अॻु में कफन दफन खां बाद में जेको पहिरियों कमु करणो आहे उहो कमु करणु आहे मैयत जो कर्ज़ लाहिणु। आख़िरी जेको वक़्तु हूंदो आहे, अल्लाह शल पनाह ॾे, रब शल पनाह ॾे सकरात खां, इहो सकरात जो जेको वक़्तु आहे इहो तमामु नाज़ुक वक़्तु आहे। असां वटि जेका आम ग़लती आहे उहे असां ॿिनि क़िस्म जूं ग़लतियूं कंदा आहियूं सकरात जे वक़्तु। पहिरीं असां ग़लती इहा कंदा आहियूं त हू वीचारो हूंदो आहे आख़िरी कैफ़ियत में, असां वरी अची घर में पुछंदा आहियूं त सुञाणी थो मूंखे, ईअं कंदा आहियूं न। मैयत सकरात जे आलम में असां अची निबाह ॾींदा आहियूं, अवा ॾेखार मूंखे सुञाणी पियो, हू तकलीफ़ में आहे। इहो वक़्तु ख़बर कोन्हे त कहिड़े टाइम जो रूह निकिरी वञे। ही सुञाणण जी पुछा करण जो वक़्तु न आहे, ही वक़्तु आहे तलकीन जो। छा जो साईं? तलकीन। तलकीन छा के चइबो आहे त मैयत जे भर में ॾाढिया ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करणु। मैयत जे भर में ॾाढे आवाज़ में ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करणु। ऐं इते इहो बि यादि रखिजे त मैयत खे कॾहिं ईअं न चइबो त कलमो पढ़। मैयत खे आख़िरी सकरात जे वक़्त में ईअं क़तन न चइबो त कलमो पढ़, छो त हू तकलीफ़ जे आलम में। हाणे इन तकलीफ़ जे आलम में जेकॾहिं उन जी ज़बान मां निकिरी वञे त न, त मामलात ख़राब थी वेंदा। तंहिंजे करे हदीस मुबारक जो हुकुम आहे त हाणे उनजे भर में वेही दुनियादारी जो ॻाल्हियूं करण जे बजाए वॾे आवाज़ में ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो कलमो पढ़ंदा रहो। अल्लाह कंदो तव्हां जे कलमे जी बरकत सां मरण जे टाइम ते उन जी ज़बान ते भी कलमो जारी थी। ऐं जंहिं जे ज़बान ते मरण वक़्तु कलमो जारी थियो त इंशाअल्लाह उन जा समूरा अॻियां मरहला आसान थी वेंदा। रब जी ज़ात असांखे भी मरण जे टाइम ते कलमो अता फरमाए। त इहा शइ ज़हन में रखो। उन खां बाद में जीअं अख बूटे उन जो अखियूं सुठे नमूने सां बंदि कबियो, उन जो वात सुठे नमूने सां बंदि कबो, उन खे क्यारी ॿधे छॾिबी, उन जे आङूठनि खे ॿधी छॾिबो ऐं कोशिश करे उन जो चेहरो काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं साॼे पासे वराए छॾिबो। मरण जे फौरन वक़्तु उन जे चेहरे खे काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं वराए छॾिबो त जीअं क़बर में रखिजे त उन जो चेहरो काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं हुजे। हाणे रोज़राड़ो हराम, पार कढण हराम आहे। पार कढण वारे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम लानत फरमाई आहे। पंहिंजे मुंहं ते धकड़ हणण वारो, पंहिंजा वार पटण वारो, पंहिंजा कपड़ा फाड़ण वारो, करीमा अलैहिस्सलाम इन माण्हू जे मथां लानत फरमाई आहे। पार न कढबा, तकलीफ़ ॾुख हर कंहिंखे थींदो आहे। उहो ॾुख जो इज़हार अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहनि त इहो मना कोन्हे। आवाज़ सां रोज़राड़ो करे रोइण, पार कढण, दाहूं कूकू करण, इहो सभु हराम आहे। हाणे मैयत खे कोशिश कयो त जल्द खां जल्द इन खे गुस्ल ॾियो। गुस्ल कोशिश कयो पाण ॾींदा कयो। गुस्ल केर ॾे? पाण। कॾहिं बि किराएदार माण्हू को वठी अचिजे न पैसनि ते मज़दूरी ते, त उहो एतिरे एहतियात सां कमु न कंदो आहे जेतिरो मां पाण माण्हू एहतियात सां कंदो आहे। मौलवी खे वठी ईंदो त हुनजो को चाचो मामो बाबो त आहे कोन, मौलवी खे बि एहतियात सां ॾियणु खपे, पर छो त हुनजो माइट त कोन्हे न, उहो त रस्मी ॾेई गुस्ल ईंदो हलियो। पर जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजे माइट खे गुस्ल ॾींदव त वॾे एहतियात सां ॾींदव त तव्हांजो बाबू आहे, उनखे झटको बि न अचे, तव्हांजी वालिदा आहे उनखे झटको न अचे, उनखे तकलीफ़ न थिए। वॾे प्यार ऐं मोहबत सां माउ पीउ जो हक़ आहे पंहिंजी औलाद जे मथां त उन्हनि खे गुस्ल ॾे। हाणे हुनजे कफन जो इंतज़ाम करे, कफन पाराए। ऐं कफन जो बि हुकुम इहो कोन्हे त सभु हर कंहिंखे उहो 20 रुपए या 25 रुपए मीटर वारो कपिड़ो पाराइजे। फिक़ही हुकुम इहो आहे त इंसान जेको दुनिया में जंहिं लेवल जो कपिड़ो पाईंदो हो त जेकॾहिं सुठो माण्हू आहे त उनखे सुठे कपिड़े में, उनखे अच्छे रंग जे सुठे कपिड़े में उनखे कफन ॾियो। कफन ॾियण खां बाद में हाणे उनखे जल्द खां जल्द उन जो जनाज़ो अदा कयो। फलाणो हुतां अचे, फलाणो हुतां अचे, फलाणो हुतां अचे, इन चकरनि में न पवंदा कयो। मुंहुं ॾिसणु सुठी ॻाल्हि आहे,
पर इन चकरन में मैयत के 24 कलाक न रखंदा कयो त पुट हाणे इस्लामाबाद रहे तो, हाणे फलाणो दुबई में अचे तो, फलाणो फलाणो फलाणो, इन्हनि शयुनि खां गुरेज कंदा कयो। मैयत जो अॻियों हक़ इहो आहे त उन जे साह निकरण खां बाद में जल्द अज जल्द उन खे जनाज़ो पढ़ाए उन खे क़ब्र हवाले कजे। हाणे जनाज़े जे लाइ तयार थी वियो, हाणे इन खे जनाज़ो खणी निकिरणो आहे। कोशिश कयो त को तबरुक तव्हां वटि पयल आहे, ज़मज़म शरीफ़ पयल आहे त मैयत जे अखियुनि जे मथां ज़मज़म शरीफ़ लॻायो, उन जी पेशानी जे मथां ज़मज़म शरीफ़ लॻायो, उन जे वात में ज़मज़म शरीफ़ जो कतरो विझो। ॿियो को अहिड़ो तव्हां वटि तबरुक पयल आहे कि अल्लाह जेके नेक बानणे जी काइड़ी का पाणी उन जो ओभर का बि नेक शइ जेका बि आहे उहा बरकत वारी शइ, उहा तबरुक ॾियणु जाइज़ आहे। हाणे बरकत वारी शइ रखंदा कयो। हाणे मैयत खे खणी हलो जनाज़ा गाह में। खणी वञण जे टाइम ते असां वटि तमामु तेज़ी सां माण्हू हलंदा आहिनि जेका मैयत खे झटका लॻंदा रहंदा आहिनि। एतिरो तेज़ी सां न आहे वञणो जो मैयत खे तकलीफ़ थिए, हलणो तिखो ई आहे पर एतिरो तिखो जो झटका लॻनि इहे न। तसल्ली सां मैयत खे खणी हलणो आहे, आराम सां मैयत खे खणी हलणो आहे। मैयत खे खणी जनाज़ा गाह में रखी जनाज़ो अदा करणो। जनाज़ो कोशिश कयो त के नेक माण्हू खां जनाज़ो पढ़ायो। पहिरें त उन जे औलाद जो हक़ आहे त जनाज़ो पढ़े, उन खां अलावा को नेक बानो उन जो जनाज़ो पढ़े त यकीनन अल्लाह जे नेक बाने जे जनाज़े पढ़ाइण सां बि मैयत जी बख़्शिश थींदी आहे। हाणे जनाज़ो थी वियो, हाणे जनाज़े में कुझु शयूं तव्हांखे एहतियात जे लाइ अर्ज़ कंदुसि। कॾहिं बि कंहिंजे जनाज़े में वञो, मुसलमान जो ॿिए मुसलमान जे मथां ही बि हक़ आहे त उन जे जनाज़े में शरीक थिए। जनाज़े में शरीक थियण खां बाद में उन जे दफ़न में शरीक थिए। दफ़न में शरीक थियण खां बाद में उन जे सोग में उन जी फातिहा करे। उज़ुर ख़्वाही जेके पाण चवंदा, इहो हिकु मुसलमान जो ॿिए मुसलमान जे मथां हक़ आहे। सो अहम शइ इहा यादि रखंदा कयो त इहो समूरो गॾु थियण, तॾे ते वेहण, जनाज़े में अचण, गॾु इन समूर जो मक़सदु हूंदो आहे त मैयत जे वरसा जे ॾुख में शरीक थियनि। मक़सदु छा हूंदो आहे त वरसा जे ॾुख में शरीक थियण। पर असांजे मुआशिरे में ईअं न आहे। मैयत जो वारिस पुट धीउ परेशान हूंदा, असांजो वरी समूरो कल्चर कचहरी मोबाइल मश्करी भोग दुनियादार इन्हनि में लॻल हूंदो। या असां जनाज़ा इन करे पढ़ंदा आहियूं त यार हाणे साईं मुस्लिम साहब असांजे दुआ सलाम आहे, भला फलाणो हिन जो माइट गुज़ारे वियो, जनाज़े में न वियुसि साईं मयार ॾींदो, सुभाणे फातिहा ते न वियुसि त मयार ॾींदो। न अदा, जनाज़े मयार जे लाइ जनाज़ा न आहिनि पढ़बा, फातिहा ख़्वानी मयार जे लाइ न आहे कबी। मैयत जो जनाज़ो पढ़ण ॿिए मुसलमान जे मथां उन जो हक़ आहे। ऐं बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो जॾहिं को जनाज़ा पढ़ण वारो माण्हू, जनाज़नि वारा गॾु थींदा आहिनि त उन पब्लिक मंझां को अहिड़ो नेक हूंदो आहे जो उन जे सदके मैयत जी बख़्शिश थी वेंदी आहे। पर यार कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो मुफ्ती अब्दुल रहीम जे जनाज़े में मूं जहिड़ो कमीनो शामिल थिए त बख़्शिश थी वेंदी आहे। अमीरुल मुजाहिदीन जे जनाज़े में शरीक थियण सां बख़्शिश थी वेंदी आहे। गाज़ी मुमताज़ कादरी जे जनाज़े में शरीक थियण सां बख़्शिश थी वेंदी आहे। यानी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो नेक माण्हू जे जनाज़े में शरीक थियण वारनि जी बख़्शिश थी वेंदी आहे। जॾहिं बि जनाज़े में शरीक थिजे त इन नियत सां ई शरीक थिजे त जेकॾहिं ही गुनाहगार आहे त अल्लाह हिन जी बख़्शिश करे, ऐं जेकॾहिं हू नेक आहे त अल्लाह हुन जे सदके वरी मुंहिंजी ऐं हुज़ूर जी उम्मत जी बख़्शिश करे। जनाज़ो इन नियत सां अदा कबो। जनाज़ो नमाज़ सिखण जी कोशिश कयो। सदाई इन चकर में न त मौलवी साहब नियत त ॿुधाइजो, नियत बि पाण सिखो। अॼु तव्हां ॿिए जे जनाज़े में बीठा आहियो, पढ़ण कुझु कोन थो अचे त सुभाणे ॿिया बि तव्हांजे जनाज़े में ईअं ई ईंदा। असां वारनि वारे माण्हुनि में अॼुकल्ह त जहान ई साईं घणो थी वियो आहे। मैयत घरां खणंदासीं त 500 माण्हू हूंदा, ओ वञी मैयत खे रखंदासीं जनाज़ा गाह में त 200 माण्हू जनाज़े में, 300 माण्हू चार दीवारी खां ॿाहिरि। बाबा अचो अचो जनाज़ो पढ़ो। वरी सभु तव्हां जनाज़ो पढ़ी छॾियो, असांजो मथो मेरो आहे। इहा हक़ीक़त आहे या न मुआशिरे जी? हद आहे यार, हद थी वई आहे। मुसलमान आहियूं असीं, असांजे मुसलमानी खे ॾिसी गैर मुस्लिम खिलू थो करे असां ते। सो मुंहिंजा सोना, इन्हनि शयुनि खे थोरो तवजो रखो त असीं मुसलमान आहियूं। असांजे हरकतुनि जे करे काफ़िर न असांजे मथां खिलू करे। सो इहो हिकिड़ो मुसलमान आहे जेको जनाज़े सां गॾु मथे मेरे सां पियो वञे। ॿुधी नथो मरे उहो मुसलमान जेको मेरे मथे ही ज़माने में पियो हले।
कुछ पंहिंजे अंदर गैरत पैदा करणु खपे। असांखे पंहिंजे पाण ते कुछ न कुछ तवज्जो करणु खपे। असीं छा पिया कयूं? लिहाज़ा जनाज़ो आयो, हाणे जनाज़ो पढ़बो, जनाज़ो पढ़ी जनाज़े खां बाद दुआ घुरबी, दुआ घुरण खां बाद में हाणे अॻी जेका ॻाल्हि तव्हांखे वरी अहम सम्झाइण लॻो आहियां। असां वटि मुआशरे में हूंदो आहे, साईं हाणे वर्कशॉप में मुंहिंजो कज़ियो थियो, मूंखे उत्तर में दफ़नाइणो आहे, हाणे मैयत खे गाॾी ते रखी वरी खणंदासीं। बाबा मूंखे पंजाब में दफ़नाइणो आहे, पंजाब ॾे खणी वञो। बाबा मूंखे बलोचिस्तान दफ़नाइणो आहे। मुंहिंजा सोना, जनाज़े खां बाद में बग़ैर ज़रूरत मैयत के इंतज़ार कराइण या मैयत के केॾां खणी वञण मकरूह आहे। ऐं आसान ॿोली में मकरूह, ये आलिमन जी ॿोली आहे, आसान ॿोली में जाइज़ न आहे। लिहाज़ा कंहिंजे लाइ रखण त फलाणो अची मुंहुं ॾिसे हाणे पूरी कलाक 2 कलाक मैयत खे इंतज़ार कराइण, इहो बि जाइज़ न आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां मैयत खे खणी वञण, ऐं इहा बेजा तकलीफ़ आहे। मैयत खे दफ़नाइण में बि लेट, ऐं हीउ जेको हुनखे गाॾी में खणी ईंदो 3 कलाक 4 कलाक झाका तकलीफ़, इहा बेजा पंहिंजी मैयत खे तकलीफ़ आहे। यानी तव्हां मरण खां बाद में बि पंहिंजे बाबे खे सुकून नथा ॾेई सघो। सोचण जी ॻाल्हि आहे न, त मैयत खे बि असां सुकून नथा ॾेई सघूं जो उनखे सुकून सां हाणे दफ़न करे छॾियो। हाणे बि असां पंहिंजा रीत रस्म मैयत जे मथां बि मरियूं पिया। अल्लाह जी ज़ात खां दुआ कयो त असां सम्झूं दीन खे। अॻिते रूहूं सभु गॾु आहिनि, इहा ॻाल्हि ई आहे, हुनजो हुते, हुनजो हुते, हुनजो हुते, सभु रूहूं आलम बरज़ख में गॾु हूंदियूं आहिनि। लिहाज़ा बग़ैर ज़रूरत जे मैयत खे वधीक पंध न कराइबो, ऐं बग़ैर ज़रूरत जे मैयत खे घणी देर ताईं न रखबो। उनखे जल्द अज जल्द उनखे दफ़न करण जो इंतज़ाम कबो। अच्छा, अहम शइ बि तव्हांखे ॿुधायां, असांजे माशरे में हर शइ रस्म थी वेंदी आहे। कांदपो, कांदपो जाइज़ आहे, कांदपो, कांदपो जाइज़ आहे। ख़ैरात करण टीजो ॾहों चालीहो जाइज़ आहे, पर यार कंहिंजी मजबूरी न बणायो। मजबूरी न बणायो त हिकिड़ो माण्हू वीचारो अॻे ई हुनजे घर में मैयत पई, बीमार हुनजी हुई मैयत, हुनजो पीउ, हुनजी माउ, हुनजी भेण, हुनजी धीउ बीमार हुई, हुनजो कूंडो थी वियो। बीमारी में त असां पुछण वेंदा कोन आहियूं, असां थींदा आहियूं मैयतुनि ते। बीमारनि खां त असीं पुछंदा आहियूं कोन, जो कावड़ियल हूंदा आहियूं नंढनि नंढनि ॻाल्हियुनि तां। असां त असांखे यादि ईंदी आहे तॾहिं ॻाल्हि जॾहिं उहा मैयत पई हूंदी आहे न, असां हाणे 2 मिंट इंतज़ार कजो, फलाणो मुंहुं ॾिसण ईंदो। मुंहिंजा सोहणा, ज़िंदगी में त हुन खां तबियत न पुछी, ज़िंदगी में त हुनजा ॾुख न सोरियई, हुन खां हाल न पुछियई, हुनजे तकलीफ़ जो भाईवार न थिए। हाणे मरण खां बाद में त हुनजो मुंहुं ॾिसी या न ॾिसी कहिड़ो फ़र्क़ु पए थो मुंहिंजा सोहणा। सो अॻे ई हू वीचारो बीमारियुनि जो पीड़ियल, ऐं हाणे तव्हां उनखे एॾो मजबूर कयो त माण्हू एतिरा ईंदा 5 देगूं लाहे यार 10 देगूं लाहे। इहो रहम कयो। कुझु अहिड़ियूं रस्मूं न ठाहे छॾियो जो माण्हू रस्मनि खां मजबूर थी करे कर्ज़ खणनि। कांदपो जाइज़ ज़रूर आहे, पर कांदपो एॾियूं मानियूं ठाहिण, एॾो एहतमाम करण त माण्हू छा चवंदा, इहो ख़ुदा जे वास्ते माण्हुनि खे इहो टोकू न कंदा कयो त फलाणे यार फलाणे खां त एतिरो कोन थियो जो 2 देगूं लाहे सघे। यार तव्हां कॾहिं हुनजे घर जो दरवाज़ो खड़काए पुछियो बि आहे त तूं कहिड़ी कैफ़ियत में आहीं? जंहिंजे घर में को हिकिड़ो बीमार हूंदो आहे त हक़ीक़त में पूरो घर बीमार थियो पियो हूंदो आहे। कारोबार ते माण्हू न वञी सघंदो आहे, मिटनि माइटनि सां हर शइ परेशानी। हिन महांगाई जे दौर में हुनजो त वीचारो हॉस्पिटलनि ऐं डॉक्टरनि अॻे ई कूंडो करे छॾियो। हाणे असांजनि मयारुनि जे करे वरी कर्ज़ खणी ऐं कांदपो करे। थियण त इहे खपे त कांदपो तव्हां पाड़े वारा गॾिजी कयो, मिट माइट लाज़मी न, तव्हां पाड़े वारनि जे मथां लाज़िम आहे त तव्हां उनजो कांदपो कयो। अहिड़े नमूने सां ख़ैरात असांजे मुआशरे में आम थी वई आहे। चए फलाणे ख़ैरात न कई पंहिंजी मैयत जी, पोइ उन वीचारे खे ख़ैरात जे लाइ उनखे पंहिंजी हैसियत मुताबिक़ वरी उनखे ढगो वठणो पवंदो, ढोर वठणो पवंदो, उहो बि ओधर ते, चांवरनि जा 2-3 दुकाननि तां ओधर ते, डेकोरेशन बि ओधर ते, राधो बि ओधर ते, के बि ओधर ते। उहो वीचारो पियो 2-3 साल वरी कर्ज़ पियो लाहींदो। मुंहिंजा सोना, अहिड़े ख़ैरात जी ज़रूरत न आहे जेका ख़ैरात कर्ज़ खणी ऐं पोइ उनखे पचाए माण्हुनि खे खाराइजे। ऐं असांखे बि कुझु माण्हुनि ते रहम करणु खपे जो माण्हुनि खे इहे कई बिरादरनि में इहे रवाज हूंदो आहे, उन्हनि खे मयारो ॾियण त तव्हांजो फलाणो गुज़ारे वियो, तव्हां उनखे कुल बि कोन बख़्शिया, तव्हां उनखे ख़ैरात बि न कई, त चवंदा आहिनि बाबा तव्हांजी मैयत वण ते लटकियल आहे, जेसीं ख़ैरात न कंदो उहा लहंदी कोन। अलाह जे वास्ते शरीयत में पंहिंजी तरफ़ां ॻाल्हियूं न मिलायो। सो मुंहिंजा सोना, इहे न कंदा कयो।
मसलन मुख्तसर तकरीबन 5 मिनट जे अंदर 50 मिनटन ते 5 मिनट में जल्दी जल्दी तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन खां बाद में नाबालिग ॿार जे हिस्से मंझां कयल ख़ैरात जाइज़ नाहे। यानी मैयत गुज़ारे वई, हाणे मैयत खां बाद में उनजी औलाद जेका बालिग आहे पंहिंजे हिस्से मां बाबे जी ख़ैरात कंदी, पंहिंजे हिस्से मंझां पोइ जेतिरी वणे ख़ैरात करे। नाबालिग ॿार जे हिस्से मंझां ख़ैरात करणु जाइज़ नाहे। अहिड़ी ख़ैरात खाइण बि जाइज़ नाहे जेका ख़बर हुजे त हिन नाबालिग जे हिस्से मंझां इहा कई आहे। क़बर में लाहिजे, क़बर में उनखे हमेशा काबतुल्लाह जे शाइड खां लाहिबो ऐं लाहे उनखे तसल्ली सां रखबो, तसल्ली सां रखी तकड़ न कबी, उनखे सुकून सां रखबो, सुकून सां रखी करे उनजी क़बर अहिड़ी ठाहिबी जेका ही डिघी भी सही हुजे, वेकरी भी सही हुजे ऐं मथां भी एतिरी हुजे जो मैयत उन में सुठे नमूने सां वेही सघे। उनखे सुकून दे कमर ठाहे उनखे रखी। जेकॾहिं औरत जी मैयत आहे त औरत जे मुहरम माण्हुनि खां सवाइ मैयत खे केरु क़बर में नथो लाहे सघे। उनजो पुट, उनजो भाउ, उनजो चाचो, उनजो मामो। ऐं मैयत खे, औरत जी मैयत खे क़बर में लाहिण जे टाइम ते क़बर ते पर्दो कबो। गैर मुहरम मर्द जो उन वक़्तु क़बर जे भर में बीहण जाइज़ नाहे। ऐं हे आख़िरी हिकिड़ो अहम तरीन मसइलो तव्हांखे सम्झायां। असां वटि माण्हू सदाई मसइलो पुछंदा आहिनि, साईं बड़ा मुड़ुस माई जे जनाज़े खे कुल्हो ॾेई सघे थो? सो इन खां वॾो अहम तव्हांखे मसइलो ॿुधायां जेको आम आहे असांजे मुआशिरे में। गुज़ारे वञण खां बाद में औरत जे चेहरे खे मुहरम मर्द ई ॾिसी सघनि था। औरत मैयत जे चेहरे खे मुहरम मर्द ई ॾिसी सघनि था। ना मुहरम मर्दन जे लाइ मैयत जो चेहरो औरत जो ॾिसण जाइज़ नाहे। अहिड़े ई तरीक़े सां मर्द मैयत खे मर्द ॾिसी सघनि था ऐं उन खां बाद में मुहरम औरतूं ॾिसी सघनि थियूं। मुहरम मक़सद हुआ जिन सां निकाह हराम आहे, त उन मर्द जी मैयत खे बि या ॾिसंदा मर्द या ॾिसंदियूं मुहरम औरतूं। ना मुहरम औरतुनि जे लाइ धारे मर्द जे मैयत जे मुंहं खे ॾिसण जाइज़ नाहे। इन मसइले खे आम सम्झो ऐं कोशिश कयो त अल्लाह असांखे दीन के सही माना में समझी उन ते अमल की तौफीक अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।